सिंधवासियों, भाइरों, भेनरों, क़ौमी कारकुनों, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद। कल जिए सिंध मुतहदा महाज़ जी सेंट्रल कमेटी जो इजलास मुसलसल 3-3.5 कलाक हलियो। तव्हां मुंहिंजो गलो ॾिसंदो त मुंहिंजो गलो ई वेही रहियो आहे। उन में सिंध जे मौजूदा सूरत हाल ते तफ़सीली तरह ॻाल्हायो वियो। नालो असलम पठान सीनियर वाइस चेयरमैन, सजाद शर वाइस चेयरमैन, शाहनवाज़ भुट्टो जनरल सेक्रेटरी, गवर्नर कोलाची डिप्टी सेक्रेटरी, हामिद भुट्टो खजानची, आसिफ जूणो, गनी मंगरियो ऐं काफ़ी सॼी सेंट्रल कमेटी ही मां सभिनि जा नाला नथो खणा। असां तफ़सीली तौर ते सिंध जे हिन मौजूदा सूरत हाल ते गौर वीचार कयो। उन जी हिकिड़ी मुख़्तसर पधराई जेका आहे उहा अॼु रखीसीं सोशल मीडिया ते। जिए सिंध मुतहदा महाज़ पंहिंजे ठहण जे पहिरें ॾींहं खां फ़िक्रे साईं GM सैयद ऐं ॻाढ़े झंडे जे उन तक़दुस जदोजहद जे रूह मक़सद जे चिटाईअ ऐं बेखौफ़ पुरअज़म सियासी जदोजहद ते बीठल आहे। अॼु बि क़ाइमु आहे, सुभाणे बि, जेसीं ताईं असां हिन जबरी इल्हाक़ रियासत पाकिस्तान मां, गैर फितरी रियासत पाकिस्तान मां मादरे वतन सिंधु देश खे मुकमल आज़ादु नथा करायूं, उन वक़्त ताईं असांजी हीअ जेका जदोजहद आहे इहा जारी रहंदी। सिंधी क़ौम ऐं सिंध में जेके मसइला थियनि पिया, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं, सियासी अॻुवान, मुख़्तलिफ़ जदोजहदूं उहे हलनि थियूं पियूं। असां कंहिं बि सियासी धुर, अॻुवान, पार्टी, कंहिं गिरोह, कंहिं नंढी वॾी तंज़ीम जी मुख़ालफ़त जे बुनियाद ते पंहिंजो पाण खे जस्टिफाए न कॾहिं कयो आहे ऐं न कंदासीं। हर को पंहिंजे पंहिंजे वस ऐं वत आहिर जदोजहद करे पियो। हिकिड़ी ॻाल्हि जेका सिंधी क़ौम जे अॻियां असीं क्लियर रखणु चाहियां थो मां अॼु बि, त मक़सदु सिंध जे क़ौमी तहरीक जो मक़सदु छा आहे ऐं जॾहिं असीं क़ौमी तहरीक जे मक़सद जी ॻाल्हि कयूं था त सिंध जे हिन मारूज़ी सूरत हाल जी जेका हींअर बीहक आहे, सिंध जी बेठकी कब्ज़े जो जेका सिंध शिकार आहे, उन तारीख़ी वतन ऐं हज़ारनि सालनि ते हिकिड़ी तहज़ीब जी ख़ालिक जेका हिकिड़ी यानी सिविलाइज़ेशन जी मालिक ऐं ख़ालिक सिंधी क़ौम, उन क़ौम जे आज़ादीअ जो जेको सुवालु आहे इहो असांजो बुनियादी मक़सदु आहे। हाणे सिंध वतन ऐं सिंधी क़ौम खे कंहिं ग़ुलाम कयो आहे, किथे असीं ग़ुलाम थियल आहियूं, केरु पियो असांजे मथां सियासी जबर मुसलत करे, केरु पियो सिंध जे वसीलनि जी फुरलुट करे, सिंध जे ज़मीनुनि ते ही जेका वालार पई थिए पंजाबी फ़ौज जे पारां, पंजाबी इस्तेमार जे पारां, दरियाह जे मामले ते हे केनाल, दरियाह जो मतिलबु सिंध जो पाणी। इन ते असां बार बार मां ॻाल्हाईंदो रहियो आहियां त बाबा 1945 वारे राय कमीशन जेका ठही, जॾहिं हिन पाकिस्तान बि कोन ठहियो, अंग्रेज़नि जे दौर में, उन वक़्तु सिंधु दरियाह जे पाणीअ ते 75% हक़ ऐं इख़्तियार जेको आहे सिंधी क़ौम जो तस्लीम कयल हो। उहो पाणी असांखे खपे। पोइ पंजाब
कालाबाग डैम जे नाले में रोकण जी कोशिशि करे, कंहिं केनाल जे सूरत में रोकण जी कोशिशि करे, या का बि ॿी गड़बड़ करे थो असांखे सिंधू दरिया जो जेको पाणी आहे उहो 75% उहो घुरिजे। हाणे कालाबाग डैम न ठाहींदा, उन जे जॻह ते वरी ॿीणो उन खां वधीक पाणी जेको आहे सो रोकींदा केनालनि जे ज़रिए। यानी पंजाब पंहिंजे शरारतुनि खां, पंहिंजे इन बदमाशीअ खां नथो मुड़े। छाकाणि नथो मुड़े त पंजाबियुनि खे इहो अहसासु आहे, उन जे दिमाग़ में इहा हवा भरियल आहे त हे जेका 5-10 लख जेका हिननि जी फ़ौज आहे, आइटम बम हिननि ठाहियो आहे, टैंकूं, हे F-16, हे जीथरियूं, हे जेके बि हिननि वटि जंगी हथियार आहिनि, से क़ौमुनि खे हे मुस्तक़िल ग़ुलाम रखी सघंदा। तंहिंजे करे हू हिन शइ खे, कंहिं बि जदोजहद खे, पुर अमन जदोजहद खे, सियासी मुतालबे खे, हक़ खे मञी न कोन्हा। असांजा नौजवान, वकील, आम माण्हू, सियासी कारकुन, पार्टियूं, अॻुवान, सिविल सोसाइटी, औरतूं, मर्द सभु वेठासीं बबरलो ते। उन खां वधीक का पुरअमन सिंध जी जदोजहद थी सघे थी? उहे दोस्त जेके चवनि पिया त बाबा हे जेको असीं पुरअमन आहियूं, असां जेको आहे न अदम तशदुद पुरअमन, या जेका तस्वीर सॼो ॾींहुं हले पई, मां सम्झां थो त मुसलसल सिंध जे माण्हुनि बबरलो में वेही इहो साबित कयो त असां पंहिंजा मुतालबा खणी ऐं सॼी दुनिया जे अॻियां वेहूं था, पर पंजाब जे चवंदा न जूं जेका उहा मथे में कोन सुकी, हुननि खे मॻी आहे। पंजाब खे फ़ौज जे करे मॻी आहे। दुनिया में जंहिं क़ौम वटि पंहिंजी फ़ौज न आहे, फ़ौज जो मतिलबु आहे त मुहाफ़िज़, घर में वॾो आहे न उहो मुहाफ़िज़ आहे, घर जो नौजवान मुहाफ़िज़ आहे, त को चोर न घिड़ीचे, को चोरी न करे, को माल न काहे, को ॾाढा मुड़सी न करे, को मिल्कियत ते कब्ज़ो न करे। उहो जेको मुहाफ़िज़ वारो किरदारु आहे, क़ौमूं दुनिया में जेके बि आहिनि उन्हनि समूरनि क़ौमुनि वटि फ़ौजूं आहिनि। ऐं हीउ जेको ज़हरीली प्रोपेगेंडा, मां चवंदुसि अदम तशदुद, अदम तशदुद, जेकॾहिं इन में का हक़ीक़त ऐं का सचाई हुजे हा त दुनिया में हिन 21वीं सदीअ में चऊं हा त इंसान एॾा मुहज़ब थी विया आहिनि। अदा अॻे ज़माने में क़ौमुनि मुल्कनि खे फ़ौजूं हूंदियूं, हथियार हूंदा हुआ, पोइ फ़ौजूं वरी सरहदुनि ते बीठियूं हूंदियूं। हाणे दुनिया मुहज़ब थी वई आहे, अदम तशदुद आहे एॾी भले भले लॻी पिया जो फ़ौजूं ख़तमु थींदियूं थियूं वञनि। चंद वञी जेको आहे सो फ़ौजूं मुल्कनि में आहिनि जेके पुलिस जो किरदारु थियो था कनि, पर फ़ौजूं कोन्हियूं जेको आहे सो जुड़नि, हथियार कोन पिया ठहनि, एटम बम अॻे ठहंदा हुआ उहे बंदि करे छॾिया अथनि, हे ज़ाया करे छॾिया अथनि, मीज़ाइल कोन था ठहनि, ड्रोन हमला कोन था जेके सो ठहनि, हे जेको आहे आयरन डोम जेको हुननि जो आहे पंहिंजो डिफेंस सिस्टम, उहे सभु कुझु ज़रूरत ई न आहे। माण्हू मुहज़ब थी विया आहिनि, अदम तशदुद थी वियो आहे न। जीअं पोइ तीअं दुनिया में फ़ौजूं, जदीद हथियार, मीज़ाइल, एटम बम, हे सॼा हे ड्रोन जेको आहे टेक्नोलॉजी जंग में अची वई आहे। तंहिंजो मतिलबु आहे त जंहिं क़ौम वटि पंहिंजी सघ न आहे, फ़ौज न आहे, मज़ाहमत न आहे, मुहाफ़िज़ न आहे, मुहाफ़िज़ लफ़्ज़ थो चवां, फ़ौज खां मथां के डिॼनि या थोरो कौज़ था कनि, मुहाफ़िज़ घर जा बि थींदा आहिनि, बनीअ जो ॿार हुआ तव्हां वटि उनजा बि थींदा आहिनि, वेढ़े जा बि मुहाफ़िज़ थींदा आहिनि, ॻोठ जा मुहाफ़िज़ थींदा आहिनि, तीअं वतन जा बि मुहाफ़िज़ थींदा आहिनि। हाणे असांजो जेको पंजाब असां जहिड़ो आहे, पंजाब असां जेका असांजी क़ौमी जेको तज़ाद आहे, उन में हे जेके बि हिननि जा मुहज़ब पंहिंजे पर वेठा आहिनि, भले हामिद मीर जहिड़ो माण्हू हुजे न, वेठो आहे ॻाल्हाईंदो हेॾे, हुनखे ख़बर आहे दिमाग़ में त मुंहिंजी फ़ौज वेठी आहे, तव्हां सां दलील जे आधार ते कोन ॻाल्हाईंदो। हामिद मीर पढ़ियल लिखियल माण्हू आहे न, तव्हां हुन खां पुछा कयो ॿी क़ौमी नज़रिए खे मञी थो, पंहिंजे मुंहं सां चवंदो न, पर उन जे क़ौमी मफ़ाद में आहे त हा। आसिम मुनीर यानी हिकिड़ी जाहिलाणे अंदाज़ में जेको ॿ क़ौमी नज़रिए जी जेका तशरीह ऐं जेका हुनजी कई पिया न, पाकिस्तान की स्टोरी बता देना बकवास पे कयईं, पर हुननि जे दिमाग़ में इहा हवा भरियल आहे त बाबा दलील बलील कुझु कोन हुननि खे, फ़ौज आहे असां वटि, न बरूचनि जी ॿुधंदासीं, न सिंधियुनि जी ॿुधंदासीं, न पठाणनि जी ॿुधंदासीं, दलील आहे ई कान। हू सिंधीअ में चवंदा आहिनि ताक़त 32 अटकलुनि जी माउ हूंदी आहे। ताक़त आहे तव्हां वटि, अटकल वारा दलील,
अदा महिरबानी कयो भले क़ुर खे मञो, दरिया असांजो आहे, छो था ज़ुल्म कयो? अदा बनियूं जेके न कारपोरेट फार्मिंग, हे जेको आहे ग्रीन पाकिस्तान, हे तव्हांजी DHA, हे तव्हांजी जेको बहरिया टाउन, भले ज़ुल्म न कयो। हे जेको आहे असांजो समुंड किनारा बिनारा कुझु बि कोन्हे को। दलील इख़्लाक़ियात क़ौमुनि जे मफ़ादनि जे अॻियां वैल्यू ई कान रखंदी आहे। पंजाब जा मफ़ाद आहिनि, हुनखे नस्ल कशी करणी पए। 30 लख बंगालियुनि जी कई न, 30 लख बंगालियुनि जी नस्ल कशी इन करे कान कई त को बंगाल खे पाण गॾु रखणु पिया चाहिनि, न। उन्हनि जो सिंधीअ में चवंदा आहिनि त हण धी खे सिखे न। उन्हनि जा माण्हू 30 लख रुॻो इन करे शहीद कया विया त सिंधी सुभाणे सोचीनि त बांग्लादेश जी ॻाल्हि कंदो त 30 लख असां तव्हांखे मारींदासीं। बलोच, पठान, यानी हू असांजे लाइ बंदोबस्तु कयो। हुननि मां बेज़ार आहे, बंगालियुनि मां हू बेज़ार हुआ, पर सिंध जी जदोजहद खे जेको आहे हिन रोकण जे लाइ, उनखे हो करण जे लाइ इहे 30, यानी पंजाब जे मफ़ादनि में दरिया ते कब्ज़ो आहे। दलील इख़्लाक़ियात ॿुधंदो ई कोन। ज़मीनुनि जी वालाड़ थिए पई, अब दलील केतिरा विझूं? भली नाहक न कयो, ज़ुल्म न कयो, ॻोठ था ख़ाली थियनि, वरी तव्हां नवां ॻोठ ऐं शहर ॾींदो, वरी तव्हां धारी आबादी आणींदो, पंजाबी मुंतक़िल कंदो, असां किलियत में थींदासीं। मोहन जे दड़े वारी क़ौम में आहे, मोहन जो दड़ो हो जेको आहे सो नूर भटारे, तव्हां हलो त सही, कोन ॿुधंदा, दलील न ॿुधंदा, इख़्लाक़ियात न ॿुधंदा, माण्हू पोइ मुतासिर न कंदो हुननि खे त पोइ असांजे हथ में इहा तस्वीर छो था खणायो? अदम तशदुद, अदम तशदुद, हे अमन जा गेरा, हे जेके कबूतर ऐं पखी जेको। सो चवण जो मतिलबु इहो आहे, मुंहिंजो हे मतिलबु न आहे त को असां वरी का आर्मी ठाही आहे, सुभाणे असीं चवंदासीं न असांजो, न। मां हिकिड़ो उसूली मौक़िफ़ ऐं ॻाल्हि थो क़ौम जे अॻियां रखां, क़ौम जे नौजवाननि जे अॻियां रखां त दुश्मन पंजाब साम्राज्य आहे, उन जे दिमाग़ में इन करे हवा भरियल आहे त हुननि वटि फ़ौज आहे। हाणे असांजी पुरअमन जदोजहद क़यामत ताईं पिया कंदासीं। बबरलो वारो धरणो इहो त उथी वियासीं उन्हनि गुमराह करे, पर इहो क़यामत ताईं वेठा हुजूं आहे। बबरलो खे ॾहोण ते सॻो कयो आहे। छा मां ईमानदारी सां उन्हनि खे चवां थो, जेके अदम तशदुद वारा, उन्हनि खे थो चवां, बबरले जहिड़ो वरी प्रोग्राम कयो, पहिरियों त हाणे कोन छॾींदा, पर जे छॾीनि था इन खे वरी ॾहोण ते ताक़तवर कयो। और 12 ॾींहं वेठासीं, वरी 12 महीना था वेहूं। पंजाब केनाल बंदि कंदो, गोलियूं हलाईंदो। इहे हिननि जा सामान आहे, इहे जेके ट्रकूं न कराची खां वठी, इन्हनि खे कंहिं ॿुधायो, कंहिं दानिश्वर, त बाबा जेका सिंध जी हिकिड़ी जेका डिवीज़न आहे न, उन में जेके ट्रकुनि ऐं टालनि में जेको सामान आहे, पाकिस्तान जे बजट जेतिरो अथव। ऐं जेकॾहिं वकीलनि खे बाहि मां वरितो त पोइ वेठा आहिनि साईं जा ॾिंगा ॿार जेके आहिनि, उनखे ख़बर हुई हे सॼा तव्हांजा लाह कढी छॾींदव। नतीजे में हो चवंदा त न ॻी पिया सघनि, न कढी पिया सघनि, न विढ़ी पिया सघनि वकीलनि सां, न ई जेको आहे वधीक हुनखे टाइम पिया ॾियणु चाहिनि, उहो तबाह पई थिया। असीं सभु वेठा हुआसीं, जसमंबू ते वेठी, असां इख़्तिलाफ़ी नोट सूधो वेठा हुआसीं। असां ॻाल्हाए कुझु कोन थींदो, पुरअमन तरीक़े सां कुझु कोन थींदो, पर वेहूं था जो सॼो सिंध जो कोन लॻी पिया वञा हुजे न, चइबो आहे त भाउ या से हे जेको, न, उते कुझु कोन थियो। उहो कुझु करण वारनि कोन कयो न। तव्हां सभिनि जी राय जो एतिराम कयोसीं, पर मां अॼु तव्हांजे अॻियां रखां थो त बाबा दुश्मन पंजाब दलील ॿुधे कोन थो, कातुल सफ़ाक आहे, करप्ट हुनजी आर्मी आहे। पाकिस्तान खे सिंध ख़ुशूसन जेको हुनजो समुंड आहे सिंध, उहो पंजाब जे यानी ज़रूरत आहे, हुनजी बका जो मामिलो आहे त हुनखे सिंध जो बंदर ऐं इहा जेका असां शइ खपे। ऐं असांजे वजूद जो मामिलो आहे त हिननि मां जान छॾायूं त बचंदासीं, न ख़तमु थी वेंदासीं। अलाह ईअं हो जो किताबनि में पढ़िजी, शाइरी आहे न कंहिं असांजे शाइर जी, त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, उन जॻह ते असांखे वठी था वञनि। त ॿनियुनि ते कब्ज़ा, ॻोठ, शहर, घर। हाणे हिन महिल जेको सिंध में ॾिसो हिकिड़ा वाक़िया थियनि था, नंढा वाक़िया, जेको कुझु मोरे में थियो, ॿ नौजवान शहीद थिया, हे बिजरनि जे ॻोठ जे में घेरो, सॼो कुझु, यानी हे जेका वसी ॾिसो क़ौमूं ऐं क़ौमी तहरीकूं जॾहिं बि रियासतुनि सां विढ़ंदियूं आहिनि त रियासतुनि खे शिकस्त ईंदी आहे।
दुनिया जो को सुपर पावर बि कंहिं तारीख़ी क़ौम खे मुस्तक़िल ग़ुलाम रखी नथो सघे। इहो असां किताबनि में पढ़ियो आहे, इहो असां अमल में ॾिठो आहे, इहो तव्हां सभु जेके पढ़ियल लिखियल तव्हांखे ख़बर आहे। हेतिरो जीतामड़ो वियतनाम दुनिया जी 2 सुपर पावरूं एट अ टाइम हिकिड़े ई वक़्त ते हणी दहाड़ा कढी छॾियूं उन्हनि जा। वियतनामी विढ़िया, उन्हनि जा ॾेंभू बि विढ़िया। ॾेंभू जेके आहिनि उन्हनि जा कुता, उन्हनि जा जानवर, यानी ॿार बच्चा विढ़ी पिया। वेड़ में बरकत आहे न। बका जेका जॾहिं तव्हां रतु वाहींदो, मां इहो मिसाल अॻु में 2 दफ़ा ॾिनो आहे, चवंदा आहिनि त बकरी हिलाल माल आहे, 2 फर ॼणे थी वधि वधीक 3 ॾींदा, पर घणो करे हिकिड़ो फर बकरी ॾींदी आहे 6 महीने 7 महीने जॾहिं हुजे। कुती जेका आहे उहा 10 12 12 20 गुलर ॼणींदी आहे, पर बकरियुनि जा धण नज़र ईंदा। तव्हां ॿाहिरि ॾींहुं वञो न, बकरियुनि जा धण 200-200 बकरियुनि जा धण हूंदा, पर कुतियुनि जा धण नज़र न ईंदा। त कंहिं पुछा कई भला इहा कहिड़ी माजरा आहे, जेका कुती हिकिड़ी 12 15 20 फर जे थी उन्हनि जा धण न आहिनि। बकरी जेका असीं यानी हर वक़्तु कोई खाईंदा माण्हू, फर बि हिकिड़ो हुजे पोइ बि हिन जा धण आहिनि। त हुन ॾाहे माण्हू चयो त हे हिलाल माल आहे, यानी जंहिंजे कंध ते काती हूंदी आहे न, जेको रतु जेको ज़मीन ते ॾींदो न, उहो खुटंदो ई कोन। क़ौमूं जेके रतु ॾींदियूं, जदोजहदूं जेके रतु ॾींदियूं, उहे खुटंदियूं ई कोन। हूअं मरी वेंदासीं। पाणी रोकींदा, मुआशी तबाहीअ में असीं विढ़ी हिक ॿिए खे माना ढांगो करे छॾंदासीं। पर रतु जेको आहे, उन रत में बरकत आहे। इंसानु जॾहिं ॼमे थो न, ॿार ॼमे थो न, जॾहिं माउ जे पेट मां निकिरूं था त उहो रत जे लोथड़े जी सूरत में था निकिरूं। यानी असांजो ॼमण ई असांखे रत में ॿोड़े पोइ थो ॿाहिरि कढे, ज़िंदगी दवाम थो बख़्शे। इहो रतु आज़ादीअ जे लाइ, रतु वतन जे लाइ इरफान लिगारी बणिजे माण्हू, ज़ाहिद लिगारी बणिजे, मुज़फ़र भुट्टो, सिरह कुर्बान ख्वावड़, बशीर ख़ान कुरैशी, अफ़ज़ल पंवर, ज़ुल्फ़कार कोलाची, रूपलो चुलियाणी, मुनीर ख़ान, केतिरा नाला वठिजनि। ऐं सिंध जी हिन सॼी यानी जेका क़ौमी तहरीक आहे, इन क़ौमी तहरीक में जॾहिं रतु शामिलु थियो, इहे जेके मूं नाला खयां शहीदनि जा, केतिरा ॿिया शहीद आहिनि, जॾहिं रतु शामिलु कयोसीं जदोजहद में, त जदोजहद जो तक़दुस जेको आहे मथे अची वियो। अॻे बि जीअं सिंधियूं हुयूं, पोइ बि जीअं सिंधियूं जेके आहिनि, पर रियासत जो मां चवंदो आहे त रियासत ऐं जीअं सिंध जॾहिं माना असांजे जस्म खां सवाइ, रत वहाइण खां सवाइ, कुर्बानी ॾियण खां सवाइ, पोइ जेका जीअं सिंध हुई न, उहा जीअं सिंध जीअं रियासत जे अगेंस्ट दुश्मन न, पर जीअं सोरहो नाठी कावड़ियल हूंदा न, एतिरी कावड़ हूंदी। असांजे कुर्बानियुनि, माण्हू पुछंदा न बाबा ॻाल्हि इहो त हे फलाणा शहीद फलाणा, आज़ादी तव्हां छा कयो आहे? असां दुश्मन पंजाब साम्राज्य खे उघाड़ो करे सिंधी क़ौम जे अॻियां जे बीहारियोसीं त हे वॾो भाउ न आहे, हे दुश्मन। इहो हिननि शहादतुनि जे करे आहे, इहो हिन पॉलिसी जे करे आहे। तंहिंजे करे जेको वतन आहे असांजो सिंधु देश वतन, मां अचां थो त असुलु दुश्मन ऐं ही दलाल ॿिया टिया जेके आहिनि छोटा मोटा, मां हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, पीपुल्स पार्टीअ जी एतिरी औकात ई कान्हे का जो क़ौमी तहरीक चवे त असीं तव्हांखे तव्हांजी बाबा एतिरी औकात ई कान्हे का। असांजो रियासत सां जहिड़ो आहे, हे जेका 10 लख आर्मी आहे न एटम बम वारी, जस्म उन्हनि खे थी पंहिंजो दुश्मन सम्झे, तव्हांखे खंघि जी टोकरा, तव्हां परे थी वियो। जेको चवणो अथव नौकिरी बोकिरी जे लाइ न, पंहिंजी सीट बीट बचाइण जे लाइ पिया अचो, असांजो फ़िलहालु तव्हां ते अखी कान्हे ॿुधे। पर दलालियूं गदारियूं वधाईंदो त असांखे हिकिड़ी चपटी वॼाइणी पवंदी। पर फ़िलहालु मां चवां थो त असांजो दुश्मन पंजाब आहे, असांजी जदोजहद उनजे ख़िलाफ़ु आहे, हे जेको बेठकी कब्ज़ो आहे। इन करे हे भुतार ॿिया टिया जेके आहिनि, सभिनी खे चवां थो त तव्हां भला पंजाब सुभाणे मोचर हणंदासीं, वेंदो हलियो, तव्हां काॾे वेंदो? हे जेके वेठा आहिनि, मां नाला नथो खणां जो हर भर हुनजो अघु वधे, पर पीपुल्स पार्टी उनजी एतिरी औकात ऐं हैसियत न आहे जो क़ौमी तहरीक सीड़ जी असीं चऊं त यार ॿियो असांखे तव्हां ईअं न।
तव्हां ते असांजी अखी कान थी ॿुॾे, तव्हां जान छॾियो पंहिंजो जेको आहे सो निको दलालियूं बंदि कयो। मां रुॻो हिकिड़ो जुमिलो चवां, सिंध सां गद्दारी ऐं दलाली बंदि कयो। मुंहिंजो अञा तव्हां ॾे ध्यानु ई कोन थो अचे। मां दुश्मन पंजाब, पंजाब जी फ़ौज, पंजाब जी ISI ऐं पंजाब साम्राज्य खे थो सम्झां। तंहिंजे करे हीउ जेको असांजो कल्ह इजलास थियो आहे उन में बि असां इहा ॻाल्हि रखी आहे त ॻाढ़ो झंडो ऐं फ़िक्र GM सैद जा मुहाफ़िज़ GA सिंध मुतहिदा महाज़ जा कारकुन आहिनि। असांखे अखियुनि ते आहे जेके बि सिंध में मुख़्तलिफ़ दोस्त वेठा आहिनि। मां जीअं चयो त असीं नथा ॻाल्हायूं केरु छा आहे अदा हो फलाणो, मां त तनक़ीद बि जेके कंदा आहिनि हिकिड़ा नौजवान अदा फलाणो किथे आहे, हो वाक़ियो थियो, फलाणो सुतो पियो, फलाणो छॾियो पियो आहे। इहे जेके न नेगेटिविटी न पखेड़ियो, पर संजीदगीअ सां, बुर्दबारीअ सां। छाकाणि त हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधायां थो, GA सिंध मुतहिदा महाज़ सिंधी क़ौम जो सियासी आवाज़ ऐं क़ौमी सघ आहे। बाबा फलाणा जेके वेठा हो भला जस्मम जा पर्ची वारा मेंबर हुआ हाल न, सॼी क़ौम मुंहिंजी आहे। सिंध जो हर हिकु नौजवान मुंहिंजो आहे, उहो जस्मम आहे। वकील, उस्ताद, सहाफ़ी, असीं वतन हूं यार, सिंधु देश वतन हूं। असीं ॾाहिर हूं, दोदा हूं, दरिया ख़ान हूं। असीं हे हक़ जी माखी न आहे सिंध जो पंजाब वञी अचे राणो ॾेई खणी हलियो वेंदो ऐं हुनखे फबण छॾींदासीं न। असां पंहिंजे क़दम क़दम सां वधाईंदे अॻिते वधूं पिया। जेतिरी सघ आहे उनखे बीणूं था कयूं, उनखे टीणूं था कयूं। पर हीअ जेका पुरअज़म ऐं बेखौफ़ जदोजहद आहे, यादि रखिजो, बेखौफ़ ऐं पुरअज़म सियासी मज़ाहमत, क़ौमी जदोजहद ऐं तारीख़ी वेढ़ाद, इहा विड़बी। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, हिनखे जेको फील्ड मार्शल जो जेको हिनखे ॾिनी अथनि गुड़ जी जेका छा चइबो आहे चपटी, इहा इन करे ॾिनी अथनि त हे बलोचनि ऐं सिंधियुनि जो हाणे क़त्लेआम करणु था चाहिनि। बलोचनि सिंधियुनि जे क़त्लेआम जे लाइ हिननि खे हिकिड़ी माना उहो जेको आहे न पंहिंजे पर में गाय माता ठाहियो अथनि हिनखे, चीफ खे हारायल शिकस्त खोरदा। जेके बि एयरफील्ड्स हिननि जूं हुयूं उन्हनि सभिनी खे हिंदुस्तान उॾाए वियो। त पोइ फील्ड मार्शल हे कीअं थियो? हिंदुस्तान वियो, सरहद टुपी का जंग कई, को हुते हुननि जो हिकिड़ो फ़ौजी मारी, को हिकिड़े इंच ज़मीन जेको आहे हुननि जे हिंदुस्तान जे कब्ज़े में कयो। मां हिनखे हाणे फील्ड मार्शल न, हे शेर शाह जा शकरा जेके आहिनि, हे जेके चइबो आहे घर जा कुकड़, हे अचे हे माण्हुनि खे बेॾोही, बेगुनाह, बेहथियार माण्हुनि जे लाइ मुड़ुसु माण्हू आहिनि। बलोचिस्तान में मज़ाहमत करण जे वेझो ई कोन वञनि। को बकरा ॾिसंदा वरोत जेको आहे बकरियूं पोइ चारे हुनखे खणी चो खंभो ॿधी हेलीकॉप्टर में खणी मथां उछलींदा था। हल बाबा, सिंध में क़ौमी कारकुन, सहाफ़ी, मोरेमी हाणे जेको कुझु थियो दरिया जे मामले ते नौजवान निकिता, तव्हां 2 खे शहीद कयो, 10 ज़ख़्मी आहिनि। पोइ अचे जो लॻा त मोरो, शाहपुर जहानिया, दौलतपुर जेके बि इलाइक़ा आहिनि इन सभिनी मां जेको बि गाॾीअ मां लंघे नौजवान ॾिसे खीसे में 5 रुपया हथ ते वठो रहे जेको आहे हलिबो आहे, तूं गुरबानी साहब सॾे थो। मां नथो हिते को ॿियो जुमिलो ॻाल्हाइणु चाहियां, साहब थो सॾे। हाणे पोइ छोकिरा 40, 50, 60 जेके अंदरि ॻोठ खे कड़ो चढ़ियो पियो आहे। वॾो जीअं चवंदे त माना हुते जेको आहे को एटमी धमाको थियो आहे। वरी पुलिस, चौधारीअ, ड्रामेबाज़ी, शहीद जो लाश खणी जेको आहे लिकंदा वतन, हुते पिया लिकाइनि, हुते पिया लिकाइनि। तंहिंजे करे मां सिंध जे माण्हुनि खे चवां थो, पीपल्स पार्टीअ जे लाइ मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि, को बि तव्हां मां असां खां लिकियलु कोन्हे, पर असां तव्हांखे उन लेवल पंहिंजे दुश्मनीअ जे लेवल आहे न, दुश्मनीअ जी उन में तव्हांखे कोन था सम्झो। सिर्फ़ु मां तव्हांखे 2 लफ़्ज़ चवां थो, बदमाशियूं बंदि कयो, गद्दारियूं जेके सिंध सां ऐं वेसागातियूं को था बंदि कयो। असांजी जंग वतन जी आज़ादीअ जे लाइ आहे, पंजाब सां आहे, पंजाब जी फ़ौज सां आहे ऐं असीं उन्हनि खे मोह ॾींदासीं। ऐं सॼी सिंधी क़ौम विढ़ंदी। मां चवां थो त सॼी क़ौम GA सिंध मुतहिदा महाज़ आहे, सिंध जो हर हिकु नौजवान।
तनज़ीमकारी कयूं पिया, अहिड़ा मेंबरशिप किथे पुॼंदासीं किथे न पुॼंदासीं, पोइ जिते न पुॼी सघंदासीं छा उहे माण्हू असांजा मेंबर न आहिनि छा? तंहिंजे करे हर शहर हर ॻोठ जो नौजवान बाशऊर माण्हू उहो GS मुतहदा महाज जो मेंबर आहे। ऐं हीउ हिकिड़ो वतन जी जेका जंग आहे, वतन जी जेका जदोजहद आहे, इन में हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिननि जी फ़ौज ऐं एटम बम GS मुतहदा महाज जी जेका जदोजहद आहे, असां पाकिस्तान खे टोड़ण था चाहियूं, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु सिंधु देश जी आज़ादीअ जे लाइ असांजी जदोजहद आहे, हले पई, ओसी ताईं हलंदी जेसीं ताईं वतन सिंधु देश आज़ादी नथो माणे। मरी वियासीं त वरी ॿिया उथंदा। ईअं भला हिकु दफ़ो आहे जेको आहे शफ़ी बुरफ़त, लालो असलम पठान, सजाद शर, शाहनवाज़ भुट्टो, असीं को आख़िरी सिपाही न आहियूं हुन जदोजहद जा। असां खां पोइ हज़ारे लखे आहिनि माऊं पुट ॼणीनि पियूं, बिजा लॻारी जूं माऊं पुट ॼणीनि पियूं, हर ॻोठ जी पुट ॼणीनि पियूं माऊं। इरफान लॻारी ॼाओ, ज़ाहिद लॻारी ॼाओ, लखें लखें पुट ॼमंदा, लखें पुट वड़ंदा। तंहिंजे करे असीं के आख़िरी न आहियूं, पर जेसीं ताईं आहियूं उन वक़्त ताईं पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर जे सचाईअ सां वतन जी आज़ादीअ सां बीहूं। मुंहिंजे लाइ, तव्हांजे लाइ, जेके ॿुधो पिया, जेके ॾिसो पिया, असांजे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी परख आहे त असीं सिंधु देश वतन जे आज़ादीअ जे लाइ जान माल ॿार बच्चा क़ुर्बान करण जे उन जज़्बे सां बीहूं ऐं दुश्मन खे शिकस्त ॾेई वतन जेको सिंधु देश आहे उनखे असीं आज़ादु करायूं। इहे मुंहिंजूं चंद गुज़ारिशूं। ख़ौफ़ज़दा जस्मम न थींदी इहा रियासत ॿुधे, कन खोले हिननि जी फ़ौज बि ॿुधे, पूरो पंजाब ऐं दलाल क़ौमूं जॾहिं बि रियासतुनि जे साम्हूं थींदियूं आहिनि, आज़ादी जूं तहरीकूं जॾहिं बि रियासतुनि जे जबर जे साम्हूं थींदियूं आहिनि, त फतह क़ौमी तहरीकुनि जी थींदी आहे, शिकस्त मिलंदी आहे रियासत खे। तव्हां समूह दोस्तनि जी महिरबानी। जय सिंधु देश, जय साईं।